अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़े शख़्स जा प्रेशर घटि वधि थिया, प्रेशर जी गोरी रोज़े जी हालत में वग़ैर पाणीअ जे हरा हरा सेरे पुॼाए छॾे। हाणे कुरो थींदो, रोज़ो रहियो या रोज़ो फासिद थी पियो। का बि वस्तु रोज़े जी हालत में हलक खां हेठि वेंदी रही, ई रोज़ो फासिद थी पियो। हिन सॼे मुंदे में जेको भाउ के घूरी जी ज़रूरत पई घटि वधि जी, ख़ैर ज़िंदगी बचाई खपे, दीन आसान आहे, टाइम ते घूरी खाधी खपे, अथवा जे वधारे तकलीफ़ूं होए त फिदियो ॾियो कंहिं ग़रीब खे। पण रोज़ो ई जुरी पियो आहे, टुटी पियो आहे, रोज़ो फासिद थी पियो आहे। क़ाइदेसर इन रोज़े जी शरीयत प्रमाणे क़ज़ा लाज़िम थींदी। बाक़ी जेकॾहिं वस्तु खाई वियो आहे त हिन जो मतिलबु ई न जे हाणे खुले ॿिए खे साम्हूं खाए पीए, रोज़े जो अदब रखे, रोज़ेदारनि जो अदब रखे ऐं इस्लामी मर्यादा में रही करे ॾींहुं गुज़ारे, इहो हिन जो रोज़ो टुटी पियो आहे। भुल चुक सां के खाई पी लाइ थियनि त कीअं वांदो न आहे। हीअ था चवनि त अखियूं ॿरियूं ऐं जरा खनि चकर मथे में आयो, जो प्रेशर जी गोरी जी ज़रूरत आहे, पाणी वग़ैरह खाधे, पाणी वग़ैरह गोरी खाधे तव्हांजो रोज़ो टुटी पियो। ई रोज़ो से पोइ हिनखे क़ज़ा करिणो पवंदो रमज़ान पुठियां। अलाह वधर बहितर ॼाणे थो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।